वालेकुम दोस्तों, साईं कासिम राजपर जी पोस्ट तां रेफरेंस आहे त कासिमाबाद गर्ल्स कॉलेज में जीअं त बोर मुतासिर रहियल आहिनि। यकीनन असां महसूस कयूं था त हिन आफ़त वारे दौर में इन बोर मुतासिरीन सां यकीनन असां रूहानी ऐं इख़लाक़ी तौर ते सम्झूं था त उन्हनि खे तकलीफ़ आहे, उन दर्द खे बि असां सम्झूं था। पूरे सिंध जे अंदरि तइलीमी इदारनि जे अंदरि जेको आहे सो उन्हनि सभिनी खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सेट कयो आहे। पर हिकिड़ी शइ आउं ज़रूरु चवंदुसि त बोर मुतासिरीन महिरबानी करे उन्हनि तइलीमी इदारनि जे तक़दुस खे जेको आहे सो बहाल रखनि ऐं उते जेको आहे सो जेके बि फर्नीचर आहे कम से कम उन खे जेको आहे सो साड़ण जे कमु न आणनि। गर्ल्स कॉलेज में कासिमाबाद गर्ल्स कॉलेज खे जीअं त हिकिड़े NGOs जे हवाले आहे त उहे उते जेको आहे सो उन्हनि माण्हुनि खे मानी ऐं ॿियूं शयूं सहूलियतूं पहुचाईंदा। चनन साहिबु जॾहिं हिकिड़ी कंप्लेन ते उते वियो ऐं ॾिठईं त जेको आहे सो उतां जा माण्हू जेको आहे सो फर्नीचर खे साड़े रहिया आहिनि, त उतां जे NGOs जा जेके अमलदार हुया उन्हनि उते बदतमीज़ी कई, चनन साहिब सां जेको आहे सो विढ़ण वारो माहौल क़ाइमु कयो। असां इन जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। जिथे बि जेके तइलीमी जेको आहे सो इदारा आहिनि ऐं उते बोर मुतासिरी रहनि था ऐं उन्हनि खे केरु बि अगरि उन्हनि खे संभाले थो त कम से कम असां इदारनि जा जेके हेड आहिनि या असांजा जेके डायरेक्टर साहिबान आहिनि पूरे सिंध जे अंदरि, त कम से कम उन्हनि जी इज़त कयो, रिस्पेक्ट कयो ऐं जेकॾहिं कंहिं कंप्लेन ते अचनि था त उन्हनि खे स्पेस ॾियो। इहो त अजाई आहे त हिकिड़ो डायरेक्टर साहिबु असांजो अचे थो ऐं उनखे स्पेस नथो मिले। यकीनन हिकिड़ी ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे ऐं असीं घुर कयूं था IG सिंध खां, असां पंहिंजे सेक्रेटरी साहिब खां, चीफ सेक्रेटरी साहिब खां, वज़ीर आला सिंध खां त हिन मामले जी शफ़ाफ़ जांच थियणु खपे ऐं जेके बि मुलविस माण्हू आहिनि जिन डायरेक्टर साहिब सां बदतमीज़ी कई आहे उन्हनि खे कैफ़रे किताब ताईं पहुचायो वञे। पाकिस्तान ज़िंदाबाद।